रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जे उन्वान सां प्रोग्राम रखियो वियो आहे। इंशाअल्लाह सॼो ॾींहुं अल्लाह जी रहमत ऐं बरकत जी बरसात रहमत वसंदी ऐं इंशाअल्लाह क़ाइदीन भी ईंदा। दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्म नबूवत जो वाइदो अल्लाह तबारक व तआला उन वक्त वठण फरमायो हो। आलमे अरवाह जे अंदर इहो जलसो जो हो वॾो, जै जलसे के वाइज करण वारो अल्लाह हो, ॿुधण वारा नबीअ जा रूह और उन जलसे जो मौजू हो शान मुहम्मद मुस्तफ़ा। अल्लाह तबारक व तआला इहो जलसो या कॉन्फ्रेंस, इहो वाइदो पंहिंजे हबीब करीम मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधाए पियो त सोणो उहो जलसो यादि कर। शजर का पारियां, हजर का पारियां, जमीन का पारियां, आसमान का पारियां, आलमे अरवाह जे अंदर सवा लख नबियन जे रूह जे अॻियां रब थो फरमाए, मुंहिंजा सोना मां तो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जी करारदाद पेश कई। फरमाई इज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। सुभान अल्लाह। मां पंहिंजे वाइज़ में चवंदो आहियां, जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। इसलिए ताईं न पुॼे, छो त विच में कुर्सियूं ॾाढो ॾुखियो आहे। बहरहाल जलसो वॾो, होरियां चवंदो त पंधु वींदो, ॾाढा चवंदो त जहाज़ में 3 कलाक जिते ताईं लॻंदई। अल्लाह ताला सभिनी खे मक्को मदीनो घुमाए, मक्के में जलाला, मदीने में जमाल, होड़े रब्बुल आलमीन जो घर आ, होड़े रहमतल लिल आलमीन नबी जो घर आ। अल्लाह अल्लाह। रब तो फरमाए, मुझा सोना वो जलसो याद कर। शजर का पारियां, हजर का पारियां, जमीन का पारियां, आसमान का पारियां, आलमे अरवाह जे अंदर रब फरमाए तो मुझा सोना मां नबी जे रूहन का वाइदो वरतो हो। ओ नबीओ, आदम जी अल्लाह, नूह जी अल्लाह, दाऊद जी अल्लाह, मूसा जी अल्लाह, इब्राहिम जी अल्लाह, ईसा जी अल्लाह। रब फरमान मां तव्हांखे नबी भी कंदुमि, किताब भी ॾींदुमि, कानून भी ॾींदुमि, शरीयत भी ॾींदुमि, कलमो भी ॾींदुमि, उम्मत भी ॾींदुमि, पर शर्त इहो अथव अगर आवाज़े दौरे नबूवत में मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम अची वञे, पोइ तव्हां पाण खे नबी न सॾाईंदो। पंहिंजो कलमो न, पंहिंजो किताब न, पंहिंजी शरीयत न, कलमो भी मुझे मोहम्मद रबीअ जो, किताब भी मुझे मोहम्मद करीम जो, शरीयत भी मुझे मोहम्मद करीम जी, पाण खे नबी न सॾाईंदो। अगर उन दौर में तव्हांजे दौर में मुंहिंजो सोनो अची वञे, पंहिंजे नबूवत न हथ खणी करे मुझे मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी मोहम्मद करीम जो उम्मती सॾाईंदो। दादा त चओ बाबा
सभी चयो कालू अकररना रब असां इकरार था कयूं वाइदो था कयूं रब तूं बि शायद असांजे दौर में तुंहिंजो सोनो आयो असां पाण खे नबी न सॾाईंदासीं पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पंहिंजी शरीयत न आलम अरवाह जे अंदरि वाइदो थियो असां था चऊं त असांजो नबी इमामुल अंबिया असां था चऊं त असांजो नबी खतीबुल अंबिया असां था चऊं असांजो नबी रईसुल अंबिया सरताजुल अंबिया आलम अरवाह जे अंदरि वाइदो थियो इहे नबी ईंदा विया आदम आयो नूह आयो मूसा आयो सारा नबी आया पर उन जे दौर में असांजो नबी कोन आयो पोइ इहो वाइदो कीअं थियो इहो वाइदो पूरो कीअं थियो ॿुधो ॿुधो नबी ईंदा विया हाणे जलसो थियो वॾो इन सो वॾो जलसो केॾी सूं वारो पिंडाल सलामा कोट किया वाह जो पिंडाल मज़ो कयो स्टेज ठही आहे कुर्सियूं लॻी वयूं आहिनि अॻियां पोइ ते हेॾे जमायत ईंदा विया ईंदा सा हाणे इन जलसे जो महिमान ख़ास आहे क़ाइदे जमियत मौलाना फज़लुर रहमान साहब जो फर्ज़ ते अर्जुमन इन जलसे जो मेहमान हो जेको भी मुकर्रर ईंदो वाइज़ इहो कंदो त असुल वाइज़ कायदे जमियत मौलाना असद महमूद साहब जो असुल उन जो असेंबली मुख्तसर टाइम जे लाइ हर कोई चलो नबी आया पर गाल मुझे मिठे मोहम्मद करीम जी कंदा विया त असुल मेहमान पोइ ते आ चवण सुभान ईंदा गालिया कंदा विया आदम आयो नूह आयो मूसा आयो गाल कंदा विया कंदा विया कंदा विया वो जने मौलाना आखिरी मेहमान जलसे जो वाइस कंदो न वो लाउड वाला पाने लाउड वेलीदा शामियाना खत्म कुर्सियूं खजी वयूं बाबा जलसो पूरो थियो अल्लाह तबारक व तआला का नबूवत जी स्टेज ठाई नबी ईंदा विया ईंदा विया ईंदा विया आखिरी नबी मुझो मिठो मोहम्मद करीम आयो नबूवत जो दरवाजो बंद थी खातमुन नबी हुजूर जी त नबूवत उन वक्त हुई जने जनाब आदम अलैहिस्सलाम दी मिट्टी या पानी में ही त मिठे मोहम्मद करीम फरमाए तो मां मोहम्मद जी नबूवत अल्लाह वटि लिखे नहीं जने आदम अलैहिस्सलाम के रूह फूकियो वियो त निचड़ नहीं चई अल्हम्दुलिल्लाह मलाइकन से यरहमकल्लाह अल्लाह तो ते रहम करे अया जो नजर करे जन्नत जे वण जे पन पन ते लाटीन ते दर नहीं दरवाजा ते सबरी दे लिखलो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दादा तोरो मोहब्बत सा अया जमात जे भई ओ दोस्तों आदम अलैहिस्सलाम पूछो मुझा मौला के तुझे नाले सागर नालो लिखियो क्यों तस अल्लाह फरमायो आदम पैदा तुझी औलाद मां थी दो पर आए मुझो महबूब मोहम्मद करीम इनके पैदा न कया हां त सारो जहान पैदा न थे सजो जहान जन्नत जहन्नम जमीन आसमान उन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे ही पैदा थियो हां ईंदा विया ईंदा विया ईंदा विया असां पिया चऊं त असां जो नबी इमामुल अंबिया सभिनी नबियन जो पगदार ऐं सभिनी नबियन जो नबी उन ते ॾिठो ई कोन इहो वाइदो पूरो थियो या न घोटकी जा मुसलमानों चयो इहो वाइदो पूरो थियो कॾहिं थियो वरी ॿियो जलसो थियो जो सुभान अल्लाह ॿियो जलसो मेराज वारी रात अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील जन्नत सिंगारियो जन्नत सिंगार जी वई जहन्नम जा दरवाजा लाक थी अल्लाह फरमायो जिब्रील नबियन के चो हलो बैतुल मुक़द्दस में जमा थियन वज जन्नत मां सवारी गाए मुझे महबूब मोहम्मद करीम के मुने वठी आ त कचहरी भी कयांस दीदार भी करायांस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंद्र पिया जिब्रील आयो मुझो साईं निंद्र पयो हो अल्लाह अल्लाह जिब्रील चयो अल्लाह तुझो नबी निंद्र पयो आ कीअं उतारिया से या रसूल अल्लाह थे फरमाइंदा ना ना ना
ते लोड़ो न्याज फरमाइना रब फरमायो जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार पर जय मोहम्मद करीम दे वयो नूर नार ना बिन खाकिन आसिल फर्श जो सरदार और जिब्रील पाजा नूरानी चपकनी करे मुझे मिठे मोहम्मद करीम दे पेरे दे तेरे सा मिलाई दे मुझो सो उसी दो अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठा पान फरमाई जिब्रील शाजी रात जैसे उरूज मेराज जी रात मसला विसाल दी रात मोहब्बत के महबूब सा मिलन दी रात सही उठा वजू फरमाई सवारी जन्नत में आए बुधो जन्नत साजन सवारी के चले सैर कंदा कंदा बैतुल मुक़द्दस में गए 1.25 लाख नबी अगे ही मौजूद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो पोता तो सारा नबी उठी बैठा मरहबा 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 बिल अख सालिह व नबी सालिह भली आए असा जा भाग नबी सालिह भली आए सबरी मुसाफिर क्यों हाथ मिलायो जिब्रील आजान उठो सबरी बुदी आजान जवाब न जिब्रील चयो अल्लाहु अकबर सारा नबी ने चयो अल्लाहु अकबर जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सारा नबी ने चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जनाब आदम अलैहिस्सलाम का भी करे जनाब ईसा रूहुल्लाह तक सारा नबी जा अजसाद विसाली अजसाद रूह मौजूद है जिब्रील ने जो अशहदु अन्ना आदम सफीउल्लाह नाना अशहदु अन्ना नूह नजीउल्लाह नाना अशहदु अन्ना इब्राहीम खलीलुल्लाह नाना अशहदु अन्ना मूसा कलीमुल्लाह नाना अशहदु अन्ना ईसा रूहुल्लाह नाना अल्लाह अल्लाह ओ बहुत की जा खैरतमंद मुसलमानों जिब्रील जो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह 1.25 लाख नबी भी पढ़ो हो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह ये गोडा जा सुभान अल्लाह चे मदीने आले ये को हो रहा चवे पंथ बने राजा चौधो मदीने दी लो ओ दोस्तों सारा नबी मिठे मोहम्मद सही जो कलमो पढ़ो हुजूर जो कलमो पढ़ो असा जो नबी जो नबी वायदो पूरो थियो अया इमामुल अंबिया असा जो नबी सभी नबी जो इमाम आसान आई जिब्रील आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाग हटी करे फरमायो साईं हलो नमाज पढ़ायो 1.25 लाख नबियन के इमामत करायो हुजूर इमाम बणियो साईं आखिरी नबी नबी जा भी नबी आलम अरवाह जे अंदर जेको वायदो थियो हो पूरो थियो पर यार गाल बुधो हुजूर फरमाना खातमुन नबीयीन ला नबी बादी औ आखिरी नबी आया मुख बाद कोई नबी नहीं दो अगर अगर जेकरे मुख बाद नबी अचो जे अल्लाह कान मिन बादी नबीयन कान उमर पान फरमायो जेकरे मुख बाद अल्लाह के को नबी मोकलो जे त उमर हुजे छो त उमर बिना जे चोटी गाने करे वार जे चोटी ते दीनी दीन दीनी दीन दीनी दीन अल्लाह अल्लाह कुरान भी है शायद ने फरमाया मा कान मुहम्मदुन नबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन दादा अल्लाह तो फरमाया मुझे मोहम्मद तवा मर्दमा का जो अबू है मुझे मोहम्मद मुझे रसूल खातमुन नबिय्यीन बुधो असा जो नबी खातमुन हिकड़ो नबी ईंदो घोटकी वारो तोरो तवज्जो दियो हिकड़ो नबी ईंदो सच्चो उनकी कलमो भी है उनकी शरीयत भी है उनजो किताब भी है ईंदो उनजो नालो उनजो नालो शायद याद अथव जनाबे ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते चौथे आसमान ते ईंदो पर पंहिंजे कम सां ईंदो उनजो कम हिकिड़ो रहेला हर नबी मुजाहिदा हर नबी जहाद कयो जनाबे ईसा अलैहिस्सलाम जी जमात थोरी
जिहाद करे न सघियो। यहूदी उनजा दुश्मन उनजे माल जे कद लगा अके घर में उन पनाह वरती पोयां आया हुनजे ॻोठ जो वडेरो उनजे पोयां वियो हित टबी अंदर जो वियो त अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम के मथे घुरायो ऐं हुनखे हुनजो हेठो हिस्सो जनाब ईसा नबी अंदर कयो। हुन तो यार हे काॾे गुम थी आ ॿिया जो आया हेठि जो नज़र कयो त जनाब ईसा वांगुरु हो देरी न कयो पंहिंजो मुड़ुसु मारे वेही पोइ छा पिया कनि संभालियोसीं फांसी ॾिनी अथई ईसा खे पंहिंजे अमरा खे फांसी ॾिनो कत्ल क्यों अल्लाह फरमाए तो ना वमा कतलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहु न कतल कयो अथऊं न सलेब ते चाढ़ियो अथऊं बल्कि उनजे पंहिंजे हमरा जी सूरत रब्बो फरमा सां हुन जहिड़ी कई पंहिंजो ई हमरा मारे वेठऊं। अल्लाह अल्लाह साईं जेकर कतल भी न कयो मारियो भी न त जनाब ईसा नबी काॾे वियो। अल्लाह तो फरमाए बरफाहुल्लाह रब्बो फरमाए असां ईसा के मथे घुराए करे चौथे आसमान ते रहायो जॾहिं क़यामत वेठी थींदी ईंदो हुनजो जिहाद रहंदा दमिश्क जे जामे मस्जिद जे ओभर जे किनारे ते लहंदो ॾाकण घुरंदो ॾाकण ईंदी हुन ॾाकण ते लहंदो लहण सां मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत जे हद में जॾहिं पेर रखंदो सचो नबी हुनजी नुबुवत ख़तम न बल्कि पंहिंजे दौर जो हुयो पंहिंजे दौर जो कलमो भी पंहिंजे दौर जो किताब भी पंहिंजे दौर जो पर जॾहिं मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत जे हद में लहंदो वो पंहिंजो कानून न हलाईंदो जीअं सऊदीअ जो हुक्मरान पाकिस्तान में कानून न हलाए हितां जो हुक्मरान ओॾे कानून न हलाए हर कंहिंखे पंहिंजी हद मुंहिंजे साईं जी हद ईसा नबी जॾहिं मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हद में लहंदो पंहिंजो कानून न पंहिंजो कलमो न पंहिंजो किताब न पंहिंजी शरीयत न लहण सां पाण खे छा सराईंदो नबी न लहण सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह किताब इंजील न कुरान पाक अल्लाह अल्लाह ओ जा खैरतमंद मुसलमान हो अल्लाह जी ज़ात जो कसम लंदो पाण खे नबी न सराईंदो बचे मुहम्मद करीम जो कलमो पढ़ी मुहम्मद करीम जो उम्मती सराईंदो सच्चो नबी भी पाण खे नबी नथो सराए सच्चो नबी आ नबी नथो सराए पाण खे त पोइ हे काॾां आयो कूड़ो कादियानी मुर्तद काणो कमीनो वट जा भितर खाइण वारो बेअकुल नालीअ जो कीड़ो गंदो चो गुलाम अहमद कादियानी चो हरामी आ उनजा हिमायती ॾींदो सभु हरामी चो चो हुन ते लानत आ चो गुलाम अहमद कादियानी ते लानत आ वो घोटकी वारो खुदा जी ज़ात जो कसम अजोगा है हुक्मरान कादियान के काफर करार ॾियण जे लाइ मुझे कायदे जमीयत कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान जो बाबू साईं मुफ्ती महमूद रहमहुल्लाह वली मेहनत कई कोशिश कई भुट्टे साहब जो दौर हो असाजा कुल जमीयत उलमा इस्लाम जा मेंबर कुल 6 मेंबर हा हेनो शिया मेंबर हेनो ड्राइवरी मेंबर मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह भुट्टे साहब के चयो हे मिर्जा ताहिर मसरूर वाला साईं ये काफर ये गुलाम अहमद के पास जो नबी पिया सजर भुट्टे साहब चयो मुफ्ती साहब हिन जी सूरत ॾिस सुहिणी सूरत पटका अच्छा ॾाढ़ियूं वॾियूं हथ में हासा वॾा चुबा कुबा हे जेको आहे हे कीअं काफर थींदा मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो त मां चयोमांस हेॾा चवनि त मुहम्मद मुस्तफा आख़िरी नबी नाहे असांजो गुलाम अहमद भी नबी आ जेको उनखे नबी न मञींदो उहो कंजरीअ जी औलाद आ मौलाना फरमायो मां भुट्टे साहब खे चयो मूंखे मुनाज़रे जी इजाज़त ॾे असेंबली में मुनाज़रो थियो ओ घोटकी जा गैरतमंद मुसलमान
हेडो शिया मेंबर हेडो बरेलवी मेंबर जमीयत जा मेंबर कुल 6 मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि उन सां मुनाज़रो कयो भला दे ख़बर तो वारो गुलाम अहमद नबी आखिरी नबी त हुन चयो न उम्मती नबी आ मुझो तो मौलाना फरमाए तो वारो उम्मती नबी मथे या सोनो अबू बकर सिद्दीक चीता अबू बकर सिद्दीक सहाबिया मुझो नबी तो मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि फरमाए से अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु व हस्ती जे हिजरत वारी रात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पांजे कुले दे खड़ी करे ज़ार ते पहुंचायो ऐ पांजे गोद में सुमारियो जोर के मदीने जे मीर फरमाया अबू बकर सभिनी ना थोड़ा ला तो बजा तो जा थोड़ा ला ईमान सगियो से अबू बकर सिद्दीक हुआ हस्ती जो मदीने जे मीर आमना दे इमाम अल-अंबिया फरमायो अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत यो अबू बकर सिद्दीक जे पारे पारे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो उन पांजो माल ॾिनो उन पांजी न्याणी ॾिनी हुजूर जो सोरो उहो घट हेतो वारो अॼो को 15वीं सदी वारो कादियानी हे काफर हे जेको हे पंजाब जो यो मथे कीअं जे भला दे ख़बर तो वारो मथे या उमर जे उमर द सहाबी मुझो द नबी मौलाना चैसरे उमर द उहा हस्ती मदीने जे मीर फरमायो मां मेराज वारी रात ने मेराज ते वयो जन्नत जो सैर कंदे कंदे हुजूर बालात दी पाक फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह ये कंजी मालात मुजिया कहीं सही न तवा जोया मकाम थे इकजी मारिया हज़रत जिब्रील जो सुना तुझे गुलाम उमर जी मारिया उनकी मारी जन्नत में सही निसी आई सही फरमायो अगर मुखा बाद जेकर को नबी अचड़ो हुजे न तो वो उमर हुजे हां हुजूर फरमायो ए भी शान ईमान वारो जो उमर आ जो मौलाना मुफ्ती महमूद फरमाए इयो खत तो वारो पंजाब वारो मथे वरी पूछे तो वारो पंजाबी मथे या उस्मान मथे जे उस्मान तो सहाबिया मुझे तो नबी मुझे तो उम्मती नबी आ हुन ये क्यों सबेटा बरेलवी मेंबर भी शिया मेंबर भी मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैहि फरमाए अरे उस्मान दवाए हस्ती जो मदीने जे मीर इमाम अल-अंबिया उनके पांजी न्याणी ॾिनी एक ॾिनो उहा फौत थी वई त वरी बि ॾिनोस इत्फाक सां उहा बि फौत थी वई मुझे साईं फरमायो उस्मान बुढ़ा हाणे न आहिनि अगर 40 ॼणियूं हुजनि फौत थींदी वञनि मां मोहम्मद तोखे निकाह कराईंदो ॾींदो वञां हुजूर फरमायो उस्मान जे लाइ जेके 9 दफ़ा नबी से जन्नत जी बिशारत ॾिनी हुजूर हीअं बि फरमायो पाण फरमाईंदे कुल नबी के रफ़ीक वफ़ीकी फिल जन्नत उस्मान नथा चओ एतिरो परे वेठो जो सुमन लाइ एतिरी जो घोटकी वारा न ॿुधनि स्टेज वारा त ॿुधनि पर मां थो चवां त तव्हांजी सुभान अल्लाह हो इस्लामाबाद ताईं पहुचे मां त चवां थो घटि में घटि सुभान अल्लाह ॾिजो जो व्हाइट हाउस अमेरिका में बि थरथरो मची वञे त मुजाहिद जाॻिया फ्रांस बेगरत के खबर पे सदर के कुत्ते कमीने के खबर पे तो मोहम्मद मुस्तफा जा गुलाम हुए हले देखे बजा बच्चा बाकी जान मेरी प्यारी ना है जो मिठो मोहम्मद के जान का भी वधी के प्यारो नबी असा के पाजी जान का भी वधी के प्यारो और घोट की वारो तेरे मौलाना ये चीज जी उस्मान घट हे तो वारो लांती मथे जे के बरेलवी मेंबर हां उन्हन कन खड़ा के चोदो वे मनीदान साहब अटण के शिया न उन जा कंद हेठा उन जोगला पर हरदी सूरत या अबू बकर घटो उमर घटो उस्मान घटे है पंजाबी मथे शिया च तमौलाना फरमाइश तो वारो मती नबी मथे या सुहो अली चैता अली द सहाबिया मुझो मथे
जे हसन हुसैन जो त नबी अदा जे जानवासा मुझो नबी मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाइश गाल बुदो अली दवा हस्तिया जो मदीने दे मीर फरमायो इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु अली मुझो मा अली जो हुजूर फरमायो मन सब्बालियन फकद सब्बनी जे अली के गदवद गालायो जरमा मोहम्मद करीम के गदवद गालायो अल्लाह अल्लाह मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाइश हुजूर पुरनूर रहमत वाले नबी फरमायो हजरत अली मुर्तजा के बारे में पान फरमायो अन्नज़ुर इला वजह अली इबादत अली जो चेहरो दुसर इबादत का इबादत हुजूर फरमायो या अली आंता खीफ दुनिया वल आखिरह अली तू मुझे दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव हुजूर ही भी फरमाए मन कुंतु मौला वहादा अली मौला नबी से फरमाया जो अली साहब मां मोहम्मद जो नसाबर अल्लाह अल्लाह अरे हसन हुसैन तवा हस्तिया जो मदीने जो मीरन के चप्पल ते चुनी लींदो वो जो साईं कुल देखणी करे घुमाई दो वो जो साईं उन्हनि खे जेको सिंगदा हा सिंगदा अल्लाह अल्लाह ओ बहुत जा मुसलमानो मदीने जे मीर फरमा हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मोजो मां हुसैन जो ये गद थिया तो वारो पंजाब वारो मथे थियो आओ हारे शेर भी कन खड़ा कया वडो हरामिया ये लिखी दिना सवनी वो पर्चो खड़ी करे मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह मौलाना भुट्टे साहब ने मौलाना भयो भुट्टा साहब ने सही कर एक कादियानी काफरान इनके पाकिस्तान में तबलीग करने जो हक नाए कलमे पढ़ने जो हक नाए मस्जिद जाने जो हक नाए भुट्टे साहब जो मुफ्ती साहब मां सही कया तो फरमा के कत्ल कंदो मारो भी दूसरे अल्लाह अल्लाह ओ कोटि जा गैरतमंद मुसलमानों खुदा जी जात जो कसम मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए जो भुट्टा साहब खत्मे नबूवत ताबूज़े खत्मे नबूवत देला नामूसे रिसालत देला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे दुश्मन के काफर करार दिया रे पर्चे ते तो सही कई ऐ तो के कत्ल करो क्या बताई अचार हमारू भुट्टा तो के शहीद सलीला खत्मे नबूवत जी बरकत ये खत्मे नबूवत जी बरकत ओ दोस्तों खुदा की जात जो कसम कादियानी काफर हन वाजिबुल कत्ल हन मोहम्मद मुस्तफा जो गुस्ताख हरामिया वाजिबुल कत्ल जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबीयन खातमुन नबिय्यीन हैं दोस्तों खुदा की जात जो कसम हाने इन हुक्मरानन कादियान के भी ताकत दी कादियानी दा खरीबन के बुलाए ओने वनी उनके पैसे की मदद करे सादा मुसलमान इन थल जे इलाके में एक कादियानी पावड़ो का कम कर अस्पताल में गरीबन के लता फिलहाल वगैरह ओ मुसलमानों बहुत सुधारो चौसा मुसलमान गुनहगार थी सको था पर बेगैरत ना हो जमीयत उलमा इस्लाम मेहनत पई करे कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान साहब मेहनत जो करे नामों से रिसालत लेनी तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह जो बचो अल्लामा राशिद महमूद साहब मेहनत ना कन जो इंशाअल्लाह असा जो उलमा सा साथ उलमा सा साजी मोहब्बत दा इंशाअल्लाह उलमा सा गद भी करे इन कादियान के खिलाफ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मन के खिलाफ जे असा के पांजे कायदीन हुक्म कयो खुदा जी जात जो कसम चले मथे सा कफन बधी करे आलम जी इशारे पे जो मोहम्मद मुस्तफा जे गुलामी में जो मौत भी कबूल उलमा जे इशारे तो रसूल में गुलामी रसूल में नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत मौलाना फजल रहमान गुलामी रसूल में जो मौत भी जो मौत भी कबूल ये मुल्क तहजे पी डाले जो नाहे इन मुल्क के जने आलमन मेहनत करे
ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते हिन मुल्क के हासिल किया। पाकिस्तान का मतलब ला इलाहा इल्लल्लाह, पाकिस्तान का मकसद मोहम्मद रसूलुल्लाह। जो हिन मुल्क में खुदा जी ज़ात जो कसम जो मोहम्मद मुस्तफा जा गुलाम था रहंदा, जो हिन मुल्क में इंशाअल्लाह निज़ाम मुस्तफा कायम थींदो। उलमा जी मेहनत सां हिन मुल्क में मोहम्मद मुस्तफा जे सहाबा जा गुलाम था रहन, सहाबा जे खिलाफ बकवास करवाओ, ताकि ज़बान के लगाम दो। न मनो तहांजी मर्ज़ी आहे, फर्क न थो पए। मनो त बि अबू बकर सिद्दीक़ आहे, न मनी त बि अबू बकर सिद्दीक़ आहे। मनो त बि उमर फारूक आहे, न मनो त बि उमर फारूक आहे। मनी त बि मिठे मोहम्मद सां गॾु सुता पिया आहिनि, न मञींदो त बि मिठे मोहम्मद करीम सां ॿई यार गॾु सुता पिया आहिनि। क़यामत जो ॾींहुं थींदो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मिठे मोहम्मद फरमायो वहा कज़ा नबअस यौमल क़ियामा, जॾहिं मां मोहम्मद मुस्तफा पंहिंजे कब्र मां उथंदुमि त हे ॿई जवान मां मोहम्मद सां गॾु हूंदा। जो सहाबा ते भी असांजी जान कुर्बान आहे। फकीर जे मीर सां प्यार कयो। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां सभिनी खे उलमा सां मोहब्बत नसीब फरमाए, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। व मा तौफीक इल्ला बिल्लाह। जज़ाकुमुल्लाह।